SSP सालगढ़ कैप्टन सदाम हुसैन की हिदायतुनि ते ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। इन सिलसिले में SHO B सेक्शन टंडो आदम असदुल नबी खिची पंहिंजे मातहत अमले सां गॾु दौराने गश्त मंशियात फरोश मोहम्मद कासिम राजपूत के गिरफ्तार करे संदसि कब्ज़े मां 240 ग्राम चरस हथ करे वरिती। SHO पुलिस स्टेशन दरिया खान रिंद इंस्पेक्टर राव वाजिद अली पंहिंजे मातहत अमले सां गॾु मंशियात फरोश जवाबदार गुलाम अली ब्रोही ऐं मीर मुर्तज़ा ब्रोही के गिरफ्तार करे उन्हनि जे कब्ज़े मां 545 ग्राम चरस हथ करे वरिती। SHO चोटियारियूं गुलजार अली मरी पंहिंजे मातहत अमले सां गॾु कार्रवाई करे मंशियात फरोश जवाबदार मोहम्मद उस्मान लगारी के गिरफ्तार करे संदसि कब्ज़े मां 580 ग्राम चरस हथ करे वरितो आहे। SHO टंडो आदम सिटी इम्तियाज अली ख्वावड़ जवाबदार जाहिद अली चिश्ती ऐं हुसैन बख्श खास खैरी के गिरफ्तार करे संदन कब्ज़े मां चोरी थियल हज़ारे रुपयनि जो सामान, हिक सोलर प्लेट स्टैंड समेत ऐं हिक वाटर रोटर पंप हथ करे वरितो। इन खां अलावा गुम थियल औरत मिसमात साबी शाह के ॻोल्हे संदसि पुट सलमान शाह जे हवाले करे छॾियो। SHO खाही रियाज़ हुसैन महेसर पंहिंजे मातहत अमले सां गॾु कार्रवाई करे मंशियात केस में घुर्बल जवाबदार नदीम मलिक के गिरफ्तार करे वरितो आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची